नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन में इलेक्ट्रॉनिक लाइब्रेरी जे इफ्तिताही तकरीब थी गुज़री। तकरीब में ऐवान पैनल पारां थी है, जंहिंमें 7 जी तादाद में वकीलनि शिरकत कई। तकरीब में सीनियर वकील मोहम्मद मुराद चाचड़ डिस्ट्रिक्ट बार जे नए मंजूर थींदड़ इलेक्ट्रॉनिक लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो। इन मौके ते एडवोकेट फयाज़ अहमद बाजराणी, अनीस अहमद भैयो, अता मोहम्मद जखराणी, फज़ल मोहम्मद जखराणी समेत 20 वकीलनि ऐवान पैनल जूं कोशिशूं ॾिसी ऐलान करे छॾियो आहे। ऐवान पैनल जे अॻुवाण मोहम्मद मुराद चाचड़, दीदार खान भंगवार नए वकीलनि जो इस्तक़बाल कयो। इन्हनि वकीलनि खे अजरकनि जा तोहफ़ा पाराया विया। इन मौके ते ऐवान पैनल जे अॻुवाण सीनियर वकील मोहम्मद मुराद चाचड़ ऐं ॿियनि चयो त ऐवान पैनल हमेशा वकीलनि जे फलाह बहबूद जे लाइ पाण पतोड़ियो, हमेशा वकीलनि जे मसइलनि खे उजागर कयो। हिननि वधीक चयो त ऐवान पैनल पारां साल 2020 खां 2025 ताईं मेंबर सिंध बार काउंसिल में हिमायत जो ऐलान करियूं था। तकरीब में वकला बिरादरी 9 वकीलनि के पैनल में शामिल थियण ते खुशी जो इज़हार कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।